इन्नल हम्दलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिलहु फला हादिय लहु अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अम्मा बअदु फ़इन्न ख़ैरल हदीस किताबुल्लाह व ख़ैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा फ़इन्न कुल्ल मुहदसतिन बिदअह व कुल्ल बिदअतिन ज़लालतिन व कुल्ल ज़लालतिन फिन्नार। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि स्समीइल अलीम मिन हम्ज़िहि व नफ़ख़िहि व नफ़्सिहि। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन नासु इत्तक़ू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम मिन नफ्सिन वाहिदा व ख़लक़ मिन्हा ज़ौजहा व बस्स मिन्हुमा रिजालन कसीरन व निसाअ वत्तक़ुल्लाह अल्लज़ी तसाअलून बिही वल अर्हाम इन्नल्लाह कान अलैकुम रक़ीबा। या अय्युहल्लज़ीना आमनु इत्तक़ुल्लाह हक़्क़ तुक़ातिही व ला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून। या अय्युहल्लज़ीना आमनु इत्तक़ुल्लाह व क़ूलू क़ौलन सदीदा युस्लिह लकुम अअमालकुम व यग़फ़िर लकुम ज़ुनूबकुम व मन युतिइल्लाह व रसूलहु फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा। अल्लाहुम्मा रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अल्लाहुम्मा रब्बि ज़िदनी इल्मन अल्लाहुम्मा रब्बि ज़िदनी इल्मन अल्लाहुम्मा रब्बि ज़िदनी इल्मा। सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। या अय्युहल्लज़ीना आमनू इज़ा क़ुमतुम इलस्सलाति फ़ग़सिलू वुजूहकुम व अयदीकुम इलल मराफ़िक़ वम्सहू बिरुऊसिकुम व अर्जुलकुम इलल कअबैन व इन कुंतुम जुनुबन फ़त्तहरू व इन कुंतुम मर्दा औ अला सफ़रिन औ जाअ अहदुम मिनकुम मिनल गाइत औ लामस्तुमुन निसाअ फ़लम तजिदू माअन फ़तयम्ममू सईदन तय्यिबन फ़म्सहू बिवुजूहिकुम व अयदीकुम मिन्हु। हर किस्म जी हमद सना वदाई वाखान किबरियाई अज़मत जलालत अकेले अल्लाह वहदहू ला शरीक मअबूद बरहक के जुगाए जेको इन कुल कायनात जो अकेलो खालिक मालिक राज़िक वहदहू ला शरीक मअबूद बरहक उन खां पोइ ला तादाद अणगणिया बेहिसाब दुरूद सलाम हुजन
इमामुल अंबिया, इमामुल अत्किया, इमाम हुदा, ख़ातमुन नबिय्यीन व ख़ातमुर रसूल, इमाम मुज्तबा अहमद मुस्तफ़ा मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिनकी ज़ाते मुक़द्दसा मुबर्रहा मुनज़्ज़हा जंहिंखे अल्लाह रब्बुल आलमीन हिन पूरी कायनात जे लाइ रहबर व रहनमा हादी व मुर्शिद रहमतल लिल आलमीन बणाए करे मबूस फरमाए। गुज़िश्ता जुमअतुल मुबारक ते गुस्ल जो तरीक़े ते प्यारे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी दिनल तालीम व तरबियत ते ॻाल्हायोसीं। ऐं हलंदड़ ख़ुतबे में इंशाअल्लाह वुज़ू जी फ़ज़ीलत ते ॻाल्हाईंदासीं। छो जो पाकाई हासिल करण खां पोइ पाकाई जी फ़ज़ीलत भी आहे। त नेकी जे सभिनी अमलनि में हिकु अमल वुज़ू भी आहे। जहिड़ी तरह सां ॿियनि अमलनि जी फ़ज़ीलत आहे, अहिड़ी तरह सां वुज़ू जी भी हिकु पंहिंजी फ़ज़ीलत रखियल आहे। मिसाल तौर पाण गुज़िरियल जुमअतुल मुबारक जे अंदरि या उन खां पहिरियां जेके जुमात गुज़रिया जेके पंहिंजा तरतीब वार हलनि पिया, उन्हनि में पाण सही मुस्लिम जी हिकु हदीस बयान कई हुई त अत्तहूरु शत्रुल ईमान, तो पाकाई हासिल करना अध ईमान आहे। माना इहा पाकाई जी एॾी वॾी फ़ज़ीलत आहे। अहिड़े हिसाब सां ॿियो मिसाल सम्झण जे लाइ ॾींदा हलूं तो जेको माण्हू नमाज़ पाबंदी सां पढ़ंदो आहे, सुनन इब्न माजा जे अंदरि हदीस मौजूद आहे, तो उहो अल्लाह जी हिफ़ाज़त में हूंदो आहे। नमाज़ हिकु अमल आहे पर उन जी फ़ज़ीलत एॾी वॾी आहे। अहिड़े हिसाब सां सदको हिकु अमल आहे पर उन जी फ़ज़ीलत उन जी बरकत छा आहे जो इंसान जे मुक़द्दर में जेके नागाहा मुसीबतूं लिखियल हूंदियूं आहिनि, सदको उन्हनि खे टारे छॾींदो आहे। अहिड़े ई हिसाब सां वुज़ू बिज़ाते ख़ुदि हिकु अमल आहे। इन वुज़ू जी बि फ़ज़ीलत आहे। अल्लाह रब्बुल आलमीन ऐं प्यारे पैगम्बर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन जी ॾिनल तालीम जा इहे शयूं बुनियादी शयूं आहिनि। अव्वल पाकाई, उन खां पोइ वुज़ू, इहे बुनियादी अमल, बुनियादी ॻाल्हियूं ऐं बुनियादी ऐं ज़रूरी शयूं आहिनि। पाकाई खां सवा का बि इबादत कोन्हे का, वुज़ू खां सवा तव्हांजी नमाज़ ई कोन्हे का। ऐं वुज़ू बि जेकॾहिं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ॿुधायल तरीक़े मुताबिक़ न आहे, ज़रे बराबर भी ईच नूच आहे, तो तव्हांजो वुज़ू न रहंदो ऐं पोइ उहा नमाज़ बि तव्हांजी कान थींदी। असां मुसलमाननि जे लाइ, मर्दनि औरतनि जे लाइ फ़िक्र ऐं लम्ही आहे त असां सोचूं असां निमाज़ूं पढ़ूं था, सदक़ात व ख़ैरात ॾियूं था, वुज़ू करे अची करे नमाज़ पढ़ूं था, पोइ बि तब्दीली नथी अचे, निमाज़ में सुकून ऐं राहत नसीब नथी थिए, त असां सोचूं त किथे असां वुज़ू में ग़लती त कोन करे आया आहियूं, किथे असां पाकाई में ग़लती त कोन करे आया आहियूं।
तो वुजू नमाज जे लाइ अहम आहे। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन वुजू के बारे में केतरे कदुर फज़ीलत बुधाई। थोड़ो लुगत के एतबार से ॻाल्हाईंदा हलूं। वाव जी पेश से वुजू जी माना है वुजू जो पान नमाज जे लाइ कंदा आहियूं। ऐं वज़ू चइबो आहे वुजू करण वारे पानी के। वाव जी ज़ेर से विजू उन्हीं थाव या लोटे के चइबो आहे जंहिंमें वुजू जे लाइ असां पानी खणी ईंदा आहियूं। एडो वडो फर्क है जबर ज़ेर पेश से। तो प्यारे पैगंबर अलैहि सलातो वस्सलाम ते जो अल्लाह से कुरान पाक नादिल कयो, सूरतुल माइदा की आयत नंबर 6 के अंदर अल्लाह से फरमायो जॾहिं बि तव्हां नमाज जे लाइ उथो तो पोइ तव्हां छा करियो, पंहिंजा चेहरा धो, पंहिंजा हथ धो, ठूठन तणे आयो, उन खां पोइ पंहिंजे सर जो मसह कयो। ऐं जेकॾहिं अव्हां खे जोराबा था लॻनि या मौज़ाबा था लॻनि तो अव्हां पंहिंजे पेरनि ते भी मसह करे सघो था। अल्लाह रब्बुल आलमीन इन आयत के आखिर में छा फरमायो तो अल्लाह से अव्हां ते पंहिंजो नेमतूं पूरियूं करण तो चाहे। अल्लाह अव्हां ते पंहिंजी रहमत नाज़िल करण तो चाहे। अल्लाह अव्हां ते पंहिंजी बरकत नाज़िल करण तो चाहे। अल्लाह अव्हां खे पंहिंजो कुर्ब ॾियण तो चाहे। मुझा बुजुर्गो मुझे मोहतरमा अमड़ी भेण वुजू जी यह बरकत आ। तो जेकर को मानू वुजू में रहे तो वो अल्लाह की रहमतन में, अल्लाह की बरकतन में, अल्लाह के कुर्ब और अल्लाह की मोहब्बत में होंदो है। वुजू की फजीलत प्यारे पैगंबर अलैहि सलातो सलाम जिन हदीस मुबारका पान करीमन अलैहि सलातो सलाम जिन प्यारो सहाबी हजरत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु जिनका हदीस मनकूला हदीस मुबारका की किताब सुनन तिरमिज़ी के अंदर अबाबु तहारा अन रसूलिल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बाबु फी इसबागिल वुदू जे तहत हदीस नंबर 51-52 है। नबी करीम अलैहि सलातु वस्सलाम जिन सहाबा के मजमे के सामू आइन पान करीम अलैहि सलातु वस्सलाम फरमाइंदा अला अदुल्लुकुम अला मा यमहुल्लाहु बिहिल खताया व यरफउ बिहि दरजात। मुझे उम्मतियो मुझे सहाबियो छा आऊं तव्हां के अड़ी गाल अड़ी शे अड़े अमल के मुतालिक आगाह खबरदार न करिया जै अमल करण से अल्लाह से गुनाह माफ कंदो आ। अल्लाह से इंसान जा दुनिया में व आखिरत में इज्जती इनामी रहमती बरकती दर्जात बुलंद कंदो आ। साहबा चवंदा या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह के रसूल 2 दफ़ा ऐलान कयो। हदीस शरीफ की किताब सही मुस्लिम की हदीस नंबर 587 के अंदर साहबी फरमाए तो सिनतैन सिनतैन अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन 2 दफ़ा यो ऐलान कयो। तो मुझा सहाबियो छा तव्हांखे अहिड़ो अमल न ॿुधायां जंहिंजे ज़रिए अल्लाह अव्हांजा गुनाह माफ़ करे ऐं अव्हांजा दरजात बुलंद करे। साहबा चंदा या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छो न। पान करीम अलैहि सलातो सलाम फरमायो इसबागुल वुज़ूइ अलल मकारिह। केतरी भी तकलीफ़ हुजे इंसान के, केतरो भी पानी थधो हुजे, पानी हासिल करण जे लाइ पानी वठण जे लाइ केतरे क़दुरु मुशक्क़त छो न हुजे, उनके बावजूद भी कोई इंसान पानी हासिल करे ऐं उन तकलीफ़ में पोइ जिस्मानी तकलीफ़ आहे या पानी जी तकलीफ़ थिए थी, पानी मुयसर कोन्हे को, खूह आहे ॾुखियो कढणो थो पवे, या पंहिंजे ॿाराड़ी जो मिसाल वठो, नलको लॻल आहे घर में पर नलको ख़राब आहे, काफ़ी वक़्तु हलाए 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 उन खां पोइ तो पानी कढणो पवे। मोटर पानी चढ़ियो थो वञे, ॿिए जे घर वञणु मुनासिब नथा सम्झूं, वो पानी मुशक्क़त से तकलीफ़ से करणो तो पवे, या पानी रात जो भरे रखियो यो थधो थी चुको आ, या जिसम सी लगो पियो आ, पानी हणूं था सी थो लगे,
पाण करीमन फरमायो इस्बागुल वुदूइ अलल मकारिह, सब तकलीफूं बर्दाश्त करण खां पोइ भी मोमिन बानो या मोमिना बानी वुज़ू कन था। ऐं कीअं? जियां प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वुज़ू जो तरीक़ो ॿुधायो आहे, ईअं अहसन तरीक़े सां सुहिणे तरीक़े सां वुज़ू कनि था। प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो ॿियो अमल व कसरतुल खुतई इलल मसाजिद, मस्जिद ॾांहुं बार बार अचणु, मस्जिद ॾांहुं बार बार अचणु। पंधु परे आहे त अञा ख़ुशि थो थिए माण्हू, यार मुंहिंजो पंधु परे आहे ऐं मस्जिद ॾांहुं वेंदुसि, परे वारी मस्जिद ॾांहुं वेंदुसि त मुंहिंजूं नेकियूं वधंदियूं। प्यारे पैगंबर टियों अमल ॿुधायो वंतिज़ारु सलात बअद सलात, हिकिड़ी नमाज़ पढ़ी बसि कई आहे, इंतज़ार आहे, दिलो दिमाग़ मस्जिद जे लौड़ ॾांहुं, मस्जिद ॾांहुं मुंतज़िर आहे त केॾी महिल थो सॾु थिए त असां वरी वञी नमाज़ पढ़ी अचूं, वरी वञी नमाज़ पढ़ी अचूं। प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम ये टे अमल बयान करण खां पोइ फरमायो फ़दालिकुमुर रिबात, फ़दालिकुमुर रिबात, इहो इंसान जो ईअं सम्झो तो वॾो जिहाद आहे, इहो इंसान जो वॾो जिहाद आहे। जेको इंसान पंहिंजो पाण खे बावुज़ू रखे थो, जेको इंसान बार बार मस्जिद वञे थो, जेको इंसान नमाज पढ़ण खां पोइ ॿी नमाज इंतज़ार में आहे, प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इहो इंसान सम्झो तो मुजाहिद आहे, ईअं सम्झो त इहो सरहदनि ते बीही करे चौकी पियो ॾे। ऐं सरहद ते बीही करे चौकी ॾियण वारे जो मक़ाम ऐं मर्तबो छा आहे? प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो सही मुस्लिम जे अल्फाज़नि में रिबात यौमिन फी सबीलिल्लाहि खैरुम मिनद दुनिया व मा फीहा, हिकिड़े ॾिहाड़े अल्लाह जी रज़ा जे लाइ सरहद ते बीही करे चौकी ॾियणु, दुनिया वमा फीहा हिकिड़े पासे ते, इहो अल्लाह जे बाने जो अमल हिकिड़े पासे ते। प्यारे पैगंबर फरमायो इहो अमल दुनिया वमा फीहा खां भलो आहे। अंदाज़ो लगायो, पर इहे ॻाल्हियूं सम्झ में उन माण्हू खे, उन औरत ऐं मर्द खे ईंदियूं आहिनि जंहिंजो अल्लाह ते भरोसो ईमान हूंदो आहे, जंहिंजो प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते भरोसो ईमान हूंदो आहे, जंहिंखे आख़िरत जी फिकर हूंदी आहे। ऐं इहे सभु ॻाल्हियूं ग़ैब जूं आहिनि, सभु ॻाल्हियूं ॾिसण वारियूं कोन आहिनि, ज़ाहिरी शिकल में इहे कोन ईंदियूं। हीउ जेको अजर आहे, रहमत आहे, बरकत आहे, इज़त आहे, सुकून आहे, राहत आहे, इत्मिनान आहे, इहे सभु रूहानी ऐं मानवी शयूं आहिनि। जीअं माण्हुनि जूं शिकलूं, जीअं जानवरनि जूं शिकलूं, जीअं गाॾियुनि जूं शिकलूं, इहे अमल ईअं कोन थी था अचनि। छल जंहिंजो ईमान हुजे, भरोसो हुजे, तवक्कल हुजे, उनखे इहे शयूं नसीब थियनि थियूं। त प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम इन हदीस पाक जे अंदरि वुज़ू जी फज़ीलत ॿुधाई त वुज़ू करण सां इंसान जा गुनाह माफ़ थियनि था, इंसान जा दरजात बुलंद थियनि था। ॿुधायो जेको वुज़ू जे वेझो ई न अचे गुनाह माफ़ थींदा, जेको वुज़ू जे वेझो ई न अचे दरजात बुलंद थींदा। ऐं हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजा बुज़ुर्ग मोहतरमा मने भेण यादि रखंदा हलो, अल्लाह साईं जेको बि नेकी जो अमल ॿुधायो आहे, अल्लाह साईं दुनिया में इंसान खे अजर सां, रहमत सां, बरकत सां, फज़ल सां बि नवाज़ींदो आहे, ऐं अल्लाह साईं मुआशिरे में इज़त सां बि नवाज़ींदो आहे। अल्लाह साईं ॿियनि जे दिलनि में इज़त ऐं अदब एतिराम पैदा कंदो आहे। जेको माण्हू अल्लाह जो अदब एतिराम कंदो आहे, जेको माण्हू अल्लाह तबारक व तआला जे प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन ॾिनल तालीम जो अदब एतिराम कंदो आहे, अल्लाह से उनजो एतिराम कराईंदो आहे मुआशिरे में। प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन ॿी हदीस मुबारका, हदीस शरीफ किताब सही मुस्लिम जे अंदरि किताब तहारा जे अंदरि बाब फज़लिल वुज़ूइ जता नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो मन तवद्दअ लिस्सलात, जेको माण्हू वुज़ू करे तो नमाज जे लाइ फअस्बगल वुज़ूअ, सोने नमूने सां जीअं प्यारे पैगंबर ॿुधायो आहे ईअं वुज़ू करे तो, सुम्मा मशा इला सलातिल मक्तूबति, पोइ वो इंसान हलंदो आहे केॾां फ़र्ज़ नमाज ॾांहुं, केॾां फ़र्ज़ नमाज ॾांहुं, फसल्लाहा मअन्नास,
पोइ वह नमाज मस्जिद में अची करे माण्हुनि सां गॾु पढ़ंदो आहे, औ फिल जमाअती या जमात में गॾु पढ़ंदो आहे, औ फिल मस्जिद या अकेलो अची करे बि मस्जिद में नमाज फर्ज़ी पढ़ंदो आहे। प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो गफ़रल्लाहु लहू ज़ुनूबहू, अल्लाह साईं इन बाने जा गुनाह माफ़ करे छॾींदो। या वुज़ू जी बरकत। मस्जिद में अव्हां खे केरु वठी ईंदो, जेकॾहिं वुज़ू कंदो तव्हांजी नियत ठहंदी त वुज़ू खां पोइ नमाज़ पढ़णी आहे। वुज़ू एतिरे क़दुरु अहम तरीन शइ आहे। ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम इन हदीस मुबारका में हिकिड़ो मसलो ॿियो बि सम्झायो। प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो वुज़ू करण खां पोइ फर्ज़ी नमाज, सुन्नत, नफिल, तहज्जुद न, फरमाए इला सलातिल मक्तूबती, फर्ज़ नमाज वुज़ू करण खां पोइ केॾां पढ़ंदो आहे, मस्जिद में वञी करे पढ़ंदो आहे। फर्ज़ नमाज जमात सां पढ़ो या अकेले पढ़ो था, पढ़नी हर हाल में मस्जिद में आहे। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की हदीस है सुनन इब्न माजा में, हजरत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइन था उन माण्हू जी नमाज कोन्हे का जेको बगैर कंहिं उज़ुर जे घर में नमाज पढ़े तो। माना कि कहिड़ी नमाज, फर्जी नमाज मार में आहे, नफली सुन्नत तहज्जुद न, फर्जी नमाज बगैर उज़ुर जे जेको माण्हू घर पढ़े तो उन माण्हू जी नमाज कोन्हे का। ऐं प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम हिते ॿुधायो त जेको माण्हू फर्जी नमाज मस्जिद में अची करे पढ़े, पोइ जमात आहे त जमात सां गॾु पढ़ी आहे, जमात निकिरी वई आहे त अकेलो अची करे मस्जिद में पढ़े, अहिड़े माण्हू जे लाइ इनाम कहिड़ो आहे, गफ़रल्लाहु लहू ज़ुनूबहू, अल्लाह से उन माण्हू जा गुनाह माफ़ करे छॾींदो। बल्कि हिकिड़ी हदीस जा अल्फाज़ आहिनि वलम याति कबीरा, जेकॾहिं कबीरा गुनाह इन इंसान न कया आहिनि तो गुज़रियल ज़िंदगी में जेके बि न का ॼाणी वाणी या वेसर में नंढड़ा या वॾा जेके सगीरा गुनाह चया वञनि था, उहे जेकॾहिं ही करे तो ऐं कबीरा गुनाह न थियल अथसि त इन नमाज जी बरकत सां, इन वुज़ू जी बरकत सां अल्लाह से इन बाने जा गुनाह माफ़ करे छॾींदो। केतिरे क़दुरु अल्लाह वटि इज़त रखियल आहे। हिकिड़ी ॻाल्हि बुज़ुर्ग तव्हांखे ॿुधाईंदो आहियां, ही ॻाल्हियूं सवाइ अहलुल हदीस आलिमनि खां ऐं तालिब इल्मनि खां सवाइ ॿिया केर बि तव्हांखे न ॿुधाईंदा। अहिड़ियूं ॻाल्हियूं खोले खोले सम्झाए ऐं हर हिकु मसइले मुतालिक़ तव्हांखे ॿियो कंहिं बि जमात जो मौलवी न सम्झाए सघंदो। ॾुख ऐं अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि इहा, गुज़िश्ता जुमे ते पाण इश्तिहार हलायो हो त गुस्ल ऐं वुज़ू जो तरीक़ो बयान थींदो जुमे में। सभिनी मुसलमाननि खे दावत आहे ऐं औरतुनि जो बि अलॻि बंदोबस्तु थियल आहे। सब जा सब मुसलमान मर्द औरतूं अचनि, गुस्ल जो तरीक़ो ऐं वुज़ू जो तरीक़ो सिखनि। मूंखे ॿुधायो इन में मेहणो आहे? ॿुधायो इन में मेहणो आहे? इन में बेइज़ती आहे? इन में का ग़लत बयानी आहे? उहे ज़ालिम, उहे जाहिल, बेइल्म मुल्ला ऐं मौलाना तबर्रेबाज़ी कनि पिया त हाणे हलो बाबा वञी करे मौलवी अब्दुल रशीद वटि तव्हां गुस्ल जा तरीक़ा सिखो। हिन उमिरि केतिरे क़दुरु बेहयाई ऐं बेशर्मी जी इंतिहा आहे। छा जेको मौलवी ॿिए जे इश्तिहार ते इहा आङुर खणी करे चवे त इहो कमु ग़लति आहे, छा था सम्झो इहो मौलवी पाण कॾहिं सेखारींदो? अहिड़ो तरीक़ो कॾहिं ॿुधाईंदो? कॾहिं बि कोन ॿुधाईंदो। त ही ॻाल्हियूं हर रोज़ बयान थियण वारियूं न आहिनि मुंहिंजा बुज़ुर्गो ऐं मुहतरमा अमड़ई भेण। ही ॻाल्हियूं क़िस्मत जा खेल अथव। ही ॻाल्हियूं को ज़रूरतमंद माण्हू तव्हांखे ॿुधाईंदो अव्हां जी इस्लाह जे लाइ, अव्हां जी ख़ैर ख़वाही जे लाइ। वगरना अक्सर तरीन मौलवी हुजनि या केरु बि हुजे, इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खां पासीरा थींदा आहिनि त माण्हू चिड़ी पवंदा। हालांकि इहो कोन था सोचूं त इहे ॻाल्हियूं असांजी ईमान जूं बुनियादी शयूं आहिनि। जेकॾहिं असांखे तहारत नथी अचे, गुस्ल जनाब जो तरीक़ो नथो अचे, वुज़ू जो तरीक़ो नथो अचे, त पोइ असांखे छा ईंदो? बाक़ी असांजी इबादत कहिड़े कम जी आहे? केतिरा मिसाल हर तकरीर में ॾींदा ईंदा आहियूं। जे पोइ जुमे में बयानु कयोसीं, सही मुस्लिम जे अंदरि
नबी करीम अलैहिस्सलाम वट औरत आई, नबी साईं वट औरत आई। उन्हें चिकर सवाल कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इन्नल्लाह ला यस्तही मिनल हक़, बेशक अल्लाह से हक़ का हया न कंदो आ, अल्लाह से हक़ का हया न कंदो आ। हिकड़ी आम औरत आई आ, नबी साईं सां उन जो निकाह थी सके तो, नबी साईं उन जे लाइ गैर मुहर्रम आ, हू औरत नबी साईं जे लाइ गैर मुहर्रम आ। नबी साईं सां मुखातिब थी करे सवाल कयो आ, या रसूल अल्लाह, छा जीअं मर्द के इहतलाम थींदो आहे औरत के भी इहतलाम थींदो आहे? पोइ नबी जे बारे में छा फ़ैसिलो ॾींदासीं? उन दौर में नबी सेखारियो। नबी खां बाद में खुलाफाए राशिदीन जो दौर आहे। हदीस शरीफ जो किताब मजमुउज़ ज़वाइद खणो, हज़रत अमीर उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु मेंबर ते बीठा, केरा खलीफ़ा वक़्त आ, हुक्मरान आ, साम्हूं पोयनि सफ़नि में औरतूं वेठल आहिनि। हिते त अल्हम्दुलिल्लाह पर्दो आहे, हिते त अल्हम्दुलिल्लाह इंतज़ाम आहे, न औरतूं असांखे ॾिसी सघनि पियूं, न असां औरतुनि खे ॾिसी सघूं पिया। पर हुते अमीर उमर रज़ियल्लाहु ताला जे खिलाफ़त जे दौर में अमीर उमर मेंबर ते बीठल आहे, औरतूं साम्हूं साम्हूं मस्जिद में वेठल आहिनि, पोयनि सुफ़नि में। अमीर उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु बयान कनि था त अॼु खां बाद में आउं अमीर उमर हुकुम ॾियां थो त जेको माई खे हक़ महर ॾियणो आहे, निकाह महल काबीनो जेको ॾियणो आहे, आउं उनखे मुक़रर कयां थो त एतिरो ॾियणो आहे, इन खां घटि न आहे ॾियणो। उतां हिकिड़ी ख़ातून उथी बीठी आहे, औरत उथी बीठी आहे। अल्लाह अकबर, हक़ सच इहो हूंदो आहे, ईमानी बुनियाद ऐं गैरत इहा हूंदी आहे शइ। का बि शइ हुजे पोयां गैर मुहर्रम आहे या मुहर्रम आहे, दीन जो मामिलो आहे, पर्दे जे अंदर तव्हां हिक ॿिए खां सवाल करे सिखी सघो था। चेते अमीर उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का सा ॿुधो हुयो, प्यारे पैगंबर हक़ महर कोन मुक़रर कयो, अल्लाह से हक़ महर मुक़रर कोन कयो आहे। तूं केरु थींदो आहे हक़ महर मुक़रर करण वारो? अंदाज़ो लॻायो, इहे अॼु जा जेके जाहिल मुल्ला मौलवी मुफ्ती परे जा कोन आहिनि, आए बाएं दाएं शाही जा आहिनि, जिन्हनि सां असांजी उथक वेठक बि आहे। अल्लाह अकबर कबीरा। चेते अमीर उमर, तो हक़ महर मुक़रर कयो आहे, न अल्लाह मुक़रर कयो आहे, न रसूल करीम अलैहिस्सलातु वस्सलाम मुक़रर कयो आहे। अमीर उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु उते ऐलान कनि था त इन औरत सही ॻाल्हायो आहे, मूं उमर खां ख़ता थी वई आहे। हले इन में कहिड़ी ॻाल्हि आहे? शर्माइण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? की ॿाइण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? गैर खां जेको आहे सो इस्लामी तालीम सिखण जी। छा पोइ इन्हनि देवबंदियुनि जा जेके बि मदारिस आहिनि, खोड़ सारा सबूत मौजूद आहिनि। कदा इलियास घुमन खां औरत काल करे पुछा करे पई, कदा अब्दुल वाहिद कुरैशी खां पुछा करे पई, कदा इलियास कादरी खां फोन करे पुछा करे पई, मूंखे ॿुधायो इन्हनि जे बारे में छा फतवाऊं हूंदियूं। बहरहाल बुजुर्गो, अहिड़नि माण्हुनि खां बची रहो, खोड़ सारा एतिराज़ थींदा रहनि था। इहे ॻाल्हियूं हिकिड़ी हिकिड़ी ॻाल्हि जो आउं ज़िम्मेदार आहियां, जेकॾहिं क़ुरान में न हुजे, हदीस में न हुजे, जेका चोर जी सज़ा मुतालिब इल्म जी सज़ा, क़ुरान ऐं हदीस मुंहिंजा बुजुर्गो अदब ऐं एहतराम सां सवाल आहे। मुंहिंजी मोहतरमा मञे भेण, क़ुरान ऐं हदीस असां वटि छो आया आहिनि? छो आया आहिनि? नबी छो आयो? क़ुरान पाक छो नाज़िल थियो? अहादीस पाक छो नाज़िल थियो? इहा अव्हां जे मुंहिंजी ज़िंदगी जूं, अव्हां जे मुंहिंजे जिस्म जूं, अव्हां जे मुंहिंजे ईमान जूं, अव्हां जे मुंहिंजी तालीम जूं, अव्हां जे मुंहिंजी तरबियत जूं, अव्हां जे मुंहिंजे अख़लाक़ हया जूं, अव्हां जे मुंहिंजे इबादत जो हिस्सो आहिनि। सिखण ऐं सेखारण में कंहिं बि क़िस्म जो को बि महीनो कोन्हे। रही हयाती त इंशाअल्लाह पूरो जुमो इन्हनि दलाइल ते बयान कंदासीं तो क़ुरान में छा लिखियल आहे। प्यारे पैगंबर वटि केतिरियूं गैर मुहर्रमा औरतूं आयूं, सहाबा वटि केतिरियूं गैर मुहर्रमा औरतूं आयूं, जिन्हनि लिबास में पर्दे में भी करे बाक़ाइदगी सां सवाल जवाब कया ऐं तालीम हासिल कई। जेको उन्हनि जे बारे में फ़ैसिलो, उहो असांजे बारे में फ़ैसिलो क़बूल कंदासीं। बहरहाल वुज़ू पंहिंजी जॻह ते हिकु वॾो मक़ाम ऐं मर्तबो रखे थो। प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस मुबारक है, सुनन इब्न माजा किताब तहारा के अंदर अल्लाह के हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, इस्तक़ीमू वलन तुहसू,
मुझा उम्मतियो साबित कदम रहो, कोशा रहो। वलन तुहसू ऐं जेके बि नेकी जा अमल अल्लाह से ॿुधाया आहिनि उनखे तव्हां शुमार करण जी कोशिश कंदव त कोन करे सघंदव जेसीं तव्हां अमल पेरां न थींदव। जेसीं ताणी अमल कंदव न तेसीं ताणी नेकी अमल खे नथा पहुची सघो। प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम खे फरमायो वअलमु अन्न खैरा अअमालिकुम अस्सलात। मुंहिंजा उम्मतियो ॼाणे वठो अवां जेके बि नेकी जा अमल कयो था सभिनी मां बहितरीन भलो जेको अमल आहे उहा नमाज़ आहे। अॻिते प्यारे पैगंबर फरमायो वला युहाफिज़ु अलल वुदूइ इल्ला मुमिनुन वला युहाफिज़ु अलल वुदूइ इल्ला मुमिनुन। वुजू करण, बार बार करण, हमेशा वुजू में रहन, प्यारे पैगंबर फरमायो इहा मोमिन जी अलामत है। सजी जिंदगी कई साला वुजू करण तो परे जी गाल खबर ही कोने का। खबर किथा हुजे, शिक्षा हुजू, तालीम हासिल कई हुजे तो पोइ पंहिंजे घर बि तालीम ॾिनी हुजे, अमड़ई भेण औलाद के खबर हुजे तो वुजू कयूं न। ऐं पोइ वरी ये मोमिन त सदा आहिनि पंहिंजो पाण खे जिनखे वुजू जी तहार जी खबर कोने। हेॾा प्यारे पैगंबर फरमायो मोमिन जी सुञाणप ई आहे जो वुजू टुटो आ तो वरी वुजू कंदे नजर ईंदो, या तो हमेशा वुजू में हूंदो लेकिन वुजू टुटो आ तो फौरन यो वुजू कंदो। मोमिन जी सुञाणप ई अलामत ई आहे तो जियां इंसान बुख ऐं उन जॾहिं लगंदी आ खाधे पीते खां सवार न रही सघंदो आ, मोमिन जी निशानी अलामत ई सुञाणप ई आहे वुजू टुटी पियो आ जेकॾहिं वरी वुजू न करे तो उनखे सुख न ईंदो आ। हीअ आहे मोमिन जी अलामत। प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन भी हदीस मुबारका पाण करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम जिन प्यारो सहाबी हजरत सोबान रदी अल्लाह तआला अन्हु ऐं हजरत उस्मान रदी अल्लाह तआला अन्हु जिनका हदीस शरीफ की किताब से मुस्लिम में किताब तहारा के अंदर रिवायत हदीस पाक मौजूद आ। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी वुजू कयो हजरत उस्मान रदी अल्लाह तआला अन्हु इं वुजू जो तरीक़ो कंदे ॿुधाइनि था। प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम पहिरियां हथ धोता ऐं गॾोगॾु फज़ीलत छा ॿुधायूं, जेको इंसान हथ धोईंदो आहे इंसान जे हथनि सां कयल सगीरा गुनाह सभु पाणी में छणी वञनि था। जेको इंसान गुरड़ी कंदो आहे ज़बान सां कयल सगीरा गुनाह उहे सभु छणी वञनि था। जेको इंसान नक में पानी चाढ़ींदो आहे नक सां जेके बि गुनाह जा कम या गुनाह वारियूं शयूं सूंघियूं आहिनि उहे सभु नक मां छणी वञनि थियूं। गुनाह जा कम जेके नक सां थियल हूंदा से छणी वेंदा। आहिनि सवाल थींदो नक सां बि गुनाह थींदा आहिनि छा? हाओ साईं थींदा आहिनि। ख़बर आहे कंहिंखे? आहे ख़बर कंहिंखे त नक सां गुनाह थींदा आहिनि? नक सां गुनाह थींदा आहिनि? हाओ साईं बिल्कुलु थींदा आहिनि। पाड़े में गली में का औरत गुज़रे ऐं पोइ खुशबू लॻल हुजे पोइ ॾिसो नक सां गुनाह थिए थो या कोन थो थिए? हदीस पाक आहे मना जो तो मौलवी हणी छॾियो। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो का बि औरत घर मां खुशबू हणी करे ॿाहिरि निकिरंदी आहे अहिड़ी खुशबू जेका ॿियनि जे दिलो दिमाग़ ऐं नकनि ते पवे इहा औरत अल्लाह वटि ज़ानिया हूंदी आहे। इहा औरत अल्लाह वटि बदकारा औरत में शुमार थींदी आहे जंहिंजे जिस्म मां खुशबू निकिरी करे ॿाहिरि निकिरे लॻे थी। मूंखे ॿुधायो जेकॾहिं इहा औरत ज़ानिया थी सघे थी त छिके करे खुशबू सूंघण वारो ऐं उन औरत जे पोयां हलण वारे जो अंजाम छा हूंदो? अल्लाह अकबर कबीरा। प्यारे पैगंबर फरमाए नक जा गुनाह छणनि था पोइ मुंहुं धोईंदो आहे मुंहुं जा गुनाह छणनि था अखियुनि जा गुनाह छणनि था। उन खां पोइ जॾहिं इंसान ॿाहूं कंदो आहे धोईंदो आहे ॿाहनि जा गुनाह छणनि था। उन खां पोइ इंसान जॾहिं मसो करण खां पोइ पेर धोईंदो आहे
तो पैर जा गुनाह चढ़न था। प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमायो जेको मानू चंगी तरह से वुज़ू कंदो आ उन जे इनन उज़वन से कयल जेके भी सगीरा गुनाह हुंदा आहिनि अल्लाह साईं ईअं माफ़ करे इन इंसान मर्द औरत के मेटे छॾींदो आ जियां साफ़ कपड़े ता दाग दुबा लाहे करे साफ़ करे छॾिबो। सगीरा गुनाह कबीरा गुनाह ये भी इंशाअल्लाह वक्त आए तो बयान करनासी तो कबीरा गुनाह केड़ा है सगीरा केड़ा आखिर। अल्लाह अकबर कबीरा या वही मुख्तसर वुज़ू जी फज़ाइल वगैरह हदीस अञा खोड़ है जगह तैयारी थियला 2.5 कलाकनि जी आ। तो बहरहाल ये मुख्तसर हदीसूं वुज़ू जे फज़ाइल पे ऐं प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक है। हदीस शरीफ की किताब सुनन इब्न माजा के अंदर पान करीमन फरमायो इसबागुल वुदू शत्रुल ईमान। इसबागुल वुज़ू शत्रुल ईमान। वुज़ू चंगी तरह से करण ईमान जो अध हिस्सो आ। वुज़ू चंगी तरह से करण ईमान जो अध हिस्सो आगे। छो जो इस्लाम जा जेके 5 बुनियादी रुकन बुधाया हन सोने प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि मां ॿियो रुकन नमाज़ आ। शरीयत मुतहरा में जितरे कदुर नमाज की तलकीन आ जितरे कदुर नमाज से जोर दिनल आ जितरे कदुर नमाज जे करे इंसान दुनिया में कामयाब ऐं नाकाम थियन था कबर में कामयाब ऐं नाकाम थियन था महशर में कामयाब ऐं नाकाम थींदा वो अमल नमाज है। हेॾी वॾी अहमियत आहे नमाज जी। तो प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वुज़ू ईमान जो अध हिस्सो आगे। जदा वुज़ू हुंदो तो अवां के नमाज नसीब थींदी। नमाज की राहत नमाज की सुकून नमाज की बरकत ऐं बख्शिश तवां के नसीब थींदी ऐं तवां के दुनिया व आखिरत में इज्जत जा मकाम मिलन। उन खां पोइ थोड़ो मुख्तसर जदीद साइंस जेका आगे उन ते भी ॻाल्हाईंदा हलूं तो वुज़ू जा केतिरे क़दुर फ़ज़ाइल आहिनि। वुज़ू करण से इंसान के तिब्बी फायदा केतरा थींदा आहिनि। तिब्बी समझो था तिब्बी माना जिस्मानी जेके असां के बीमारियूं थींदियूं आहिनि हथन में मुंह में अखियुनि में कननि में वात में कंध में पेरन में जेके तिब्बी नुकसानात आहिनि वुज़ू करण से उन नुकसानात का इंसान केतरे कदुर बचंदो आ ऐं उन बीमारियुनि का इंसान केतरे कदुर बचंदो आ। खणो साइंस जा किताब ऐं हमेशा चवंदो रहंदो आहियां असां मुसलमाननि जो जेको असली विरसो हुयो न असली जेका मिल्कियत हुई न उहा अॼु असां खां गैर खसे विया आहिनि। अॼु असां खां गैर काफ़िर खसे विया आहिनि। हलिया असां जेके मुसलमान एक तो फिरके वारियत में भटकजी वियासीं हलिया ॿियो त हिक ॿिए जे मथां फतवाऊं हणण में पूरा थी वियासीं हलिया। असली जेका मिल्कियत आहे असली जेको विरसो आहे उहो असां खां निकिरी चुको आहे। सिर्फ़ असां नमाज सदके ख़ैरात वारे ॻाल्हियुनि में रहिजी वियासीं हलिया फज़ीलत वारे ॻाल्हियुनि में रहिजी वियासीं हलिया बाक़ी जेका दुनियावी एतबार सां असुल असांजी मिल्कियत ऐं विरसो आहे उहो असां खां गैर खसे करे इस्तेमालु कनि पिया। हिकिड़ो वाक़ियो ॿुधाईंदो हलां। पंहिंजो दोस्त आहे पंजाब जे अंदरि चए थो त आऊं पंहिंजी घरवारी जॾहिं डिलीवरी केस थियो गैर मुस्लिमनि जी अस्पताल में खणी वियसि। केॾां गैर मुस्लिमनि जी अस्पताल में ॿुधाईंदो हलां त आलिम बि आहे हाफ़िज़ बि आहे ऐं वॾी उमिरि जो शख़्स आहे। जो गैर मुस्लिम मुखां पुछा कनि था मुख्तसर तो तव्हांजो पेशो कहिड़ो आहे तो मुंहिंजो पेशो इहो आहे त क़ुरान जो कारी बि आहियां ऐं आलिम बि आहियां। चवंदा साईं जेकॾहिं तूं क़ुरान जो आलिम ऐं हाफ़िज़ ऐं कारी हुजी हा क़ुरान तुंहिंजो पढ़ियल हुजे हा त अॼु तूं पंहिंजी घरवारी खणी हिते असां गैर मुस्लिमनि जी अस्पताल में न अची हा। बाक़ी कुझु रहियो अॼु गैर मुस्लिम असांखे ललकारिन पिया यलगारिन पिया। गैर मुस्लिम जॾहिं असांजे साम्हूं बीह करे ॻाल्हाईंदा आहिनि मुसलमाननि जा वात खीसो थियो वञनि केॾो वॾो होशियारु आहे। अल्लाह जा बानो या होशियारी असां मुसलमाननि जो विरसो आहे। मिल्कियत खे असां मुसलमान मनशिया जे पोयां बेहयाइनि जे पोयां रुलण फिनण जे पोयां लॻी वियासीं हलिया। असली मिल्कियत गैर खणी विया हलिया ऐं पोइ रब
एड़ी त असांजी बदबख्ती असांजी किस्मत में लिखी छड़ी जो असां उन मिल्कियत मां तो वियासीं हलिया जेका दुनियावी मिल्कियत असांजो आहे, पर असां उखरवी मिल्कियत खां बि महरूम थींदे धिक्का खाईंदे नज़र अचूं था। अल्लाह अकबर। जे तूं आलिम कोन आहीं, तो हाफ़िज़ कोन आहीं, जेकॾहिं हुजी हा त अॼु तुंहिंजी घरवारी गैर मुस्लिमनि जे हथनि खां पंहिंजो पेट न चीराए हा। अल्लाह अकबर कबीरा। चवनि था आऊं शर्म में कंध झुकाइण लॻुसि तो गैर मुस्लिम चंदा तू कुरान पढ़ियल को नहीं, मुके साल थिया तकरीरूं कंदे, साल थिया खुतबा ॾींदे, नमाज़ूं पढ़ाईंदे, मुसल्ला ॿुधाईंदे रमज़ान जा 30 सिपारा। चए मौलाना तो कुरान पाक जो 16 सिपारो पढ़ियो आहे? चए तो हा से पढ़ियो आहे। चए तो सूरत मरियम पढ़ी आहे? चए तो हा से पढ़ी आहे। चए तो जेकॾहिं तुंहिंजी सूरत मरियम अखियूं खोले करे दिमाग़ खोले करे पढ़ियल हुजे हा त अॼु तूं पंहिंजी घरवारी खे हिते न खणी अची। वरी बि टोक। पोइ आख़िरकार ॿुधायूं त मौलाना ॿुधा हज़रत मरियम अलैहिस्सलाम जे दौर में कहिड़ी अस्पताल हुई, कहिड़ी दाई हुई। मरियम अलैहिस्सलाम जिन जो वाक़ियो हिकु पंहिंजी हैसियत रखंदड़ वाक़ियो आहे। हिकिड़ो तो ॻोठ में हुजे, पाड़े में हुजे, घर में हुजे न, मिट माइट तकलीफ़ में वरियो पवनि था, हथ विझनि था, पर ही अल्लाह जी बानी अहिड़ी बग़ैर मुड़ुस जे औलाद थी पियो आहे हलियो। हाणे ॻोठ वारनि खां लिकंदी वते अल्लाह बि हुकुम ॾेई छॾियो आहे त ॻोठ ॾांहुं नाहे वञिणो, अकेली तन तनहा फिलाणी जेका वादी आहे, फिलाणी जेको जबल आहे, उन जे मथां खजी जो वण आहे, सो बि सुकल आहे, उन जे हेठां तोखे वेही करे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारणी आहे। जेके भी हमल वारा महीना सब तोखे उते गुज़ारणा आहिनि, पानी तोखे उते आऊं रब ॾींदुसि। साईं सुकल खजी आहे, जॾहिं उन जे पन्ने मां वठी करे, काठी मां वठी करे, टारी मां वठी करे तूं छिकंदीअ, ज़ाहिरी तौर कुझु ॾिसण में कोन थो अचे, पर उन मां तोखे ताज़ियूं खजूरूं छणंदे ॾिसंदियूं, तूं खणी करे खाईंदे। क़ुरान जो वाक़ियो आहे। अल्लाह अकबर कबीरा। चयो साईं मौलाना साहब जेकॾहिं जंहिं ॾींहं खां हमल शुरू थियो हुयो उन ॾींहं खां बाक़ी ग़िज़ाऊं नॉर्मल कंदे हिन खजी ते तूं ज़ोर ॾींदो अची हा त अॼु तुंहिंजी घरवारी हिते न बल्कि तोखे ख़बर बि कान पवे हा घर ॿार पैदा थी वञे हलियो। गैर असांजे हमलो करे विया हलिया। बहरहाल जदीद तहक़ीक़ी साइंसी तहक़ीक़ चवंदा जॾहिं इंसान हथ धोईंदो आहे, हथनि जो जेके ही आंगुरियुनि वारा ही नह जे हेठां जेके पोर आहिनि, इन्हनि मां अजीब तरह जूं हिकु शुआऊं निकिरनि थियूं, हिकु ताक़त निकिरंदी आहे। पहिरीं ॻाल्हि इहा चवंदा मिटी गंदगी आलूदगी खां माण्हू पाक थी वेंदो आहे, साफ़ थी वेंदो आहे। ॿी ॻाल्हि इहा त इन पाणी वुज़ू वारे पानी जे करे अल्लाह से इंसान के हथन में जेका बरकत विझंदो आहे, अजीब तरह जा जरासीम ऐं शुआऊं निकिरनि थियूं जेके बि हथनि जे एतबार सां जेके रब बीमारी जे लाइ जरासीम ठाहिया आहिनि, उहे जॾहिं इन हथनि वारे जरासीमनि ते हमलो कंदा आहिनि, वुज़ू जी बरकत सां निकिरंदड़ जेके जरासीम हूंदा आहिनि उन्हनि जरासीमनि खे मारे ख़तम करे छॾींदा। साइंस थी चवे आए मुसलमाननि खे ख़बर। साईं अॻिते हलो, जॾहिं इंसान गुरड़ी कंदो आहे, ज़बान इंतिहाई कमज़ोर शइ आहे। इंसान जो जेको वात आहे अंदरि इंतिहाई कमज़ोर आहे, इंसान जा जेके ॾंद आहिनि उहे इंतिहाई कमज़ोर आहिनि। खाधा पीता मुसलसल खाइण जे करे उहे खाधा पीता ज़रात रहिजनि था, जंहिंमां बीमारी वारा जरासीम पैदा थियनि था। साइंस जो चवणु आहे जॾहिं इंसान वुज़ू करे अंदरि आङुर घुमाए करे वात साफ़ कंदो आहे, हिकु त आहिस्ता आहिस्ता उन जा जेके ज़ाहिरी ॾंदनि जी ख़ूबसूरती आहे उहा बाक़ी रहंदी आहे। ॿी ॻाल्हि त जेके जरासीम बीमारियुनि वारा पैदा थींदा आहिनि उहे मरी ख़तम थी वञनि था ऐं उते ताक़तवर जरासीम पैदा थियनि था। साइंसी तहक़ीक़ आहे ऐं गैर मुस्लिमनि जी तहक़ीक़ आहे। उन खां पोइ साईं जॾहिं इंसान नक में पाणी विझंदो आहे, नक खे जॾहिं इंसान मथे छिकंदो आहे, नक जो दिमाग़ सां ऐं दिलि सां हिकु अहम ऐं घाटो ऐं बुनियादी तालुक़ आहे। जी जॾहिं इंसान नक में पाणी छिकंदो आहे त अॻियां हिकिड़ी नस आहे, अॻियां हिकिड़ी नस आहे जंहिं ते परदो ॾिनल आहे।
जना इंसान आम माहौलियात में आब हवा में हलंदो आ तो पोइ जना साह मथे छिकंदो आ तो उहो किचरो वनी करे उन्हें पर्दे में उन्हें ॻियारी में बंद थींदो आ। जना इंसान चंगी तरह सां पानी मथे चाढ़े करे वरी हेठ साफ़ कंदो आ, इंसान जो इहो पंप इहा ॻियारी साफ़ थी वेंदी आहे। हली जना साफ़ थींदी आहे तो मथे दिमाग़ी रगन ताणी सोलो साह सोली ऑक्सीजन पहुचंदी आहे। दिल जे पंपन ताणी आसानी सां ऐं बिल्कुलु नॉर्मली हवाले सां ऑक्सीजन पहुचंदी आहे तो इंसान इहो तंदुरुस्त रहंदो आहे। ऐं ॿिया फ़ाइदा ॿुधायूं तो नक जो ब्लड प्रेशर सां वॾो ताल्लुक़ आहे। जॾहिं इंसान पंहिंजो नक साफ़ रखंदो आहे, इंसान जो नसूं साफ़ रहंदियूं आहिनि तो इंसान मथे जे सूर खां ऐं ब्लड प्रेशर खां बि बचंदो रहे थो। उन खां पोइ अचो मुंहं ते, इंसान जॾहिं मुंहुं धोईंदो आहे पर कोई इंसान थकल टुटल हूंदो आहे न कमकार करे, इहो तव्हांजो बि तजुर्बो हूंदो त इंसान जॾहिं थकी टुटी ईंदो आहे मुंहुं धोईंदो आहे तो थोड़ी मुसरत ख़ुशी पैदा थींदी आहे इंसान जे चेहरे में ऐं थोड़ी तवानाई ऐं ताक़त पैदा थींदी आहे। उन तवानाई ताक़त खे तिब्बी चइबो आहे। फरमाई जॾहिं इंसान मुंहुं धोईंदो आहे इंसान हिकु त ज़ाहिरी तौरु साफ़ पाक थींदो आहे ऐं चेहरे ते हिकिड़ी ख़ुशामद बशाशत अची वेंदी आहे। हली ऐं तिब्बी हवाले सां इंसान जे मुंहं में जेके बि नसूं आहिनि उहे सभु सही थी वेंदियूं आहिनि, गंदगी उन्हनि खां परे थी वेंदी आहे। जॾहिं इंसान मुंहुं धोईंदो आहे अखियुनि जा कहिड़ा फ़ाइदा थियनि था। ही जेके पंहिंजे अखियुनि में न मोतिया पैदा थियनि था, नंढड़ियूं नंढड़ियूं ज़रड़ियूं थी करे वॾी इजादी में ईंदियूं आहिनि, पोइ दाणा थियो पवनि था। तहक़ीक़ी साइंस तहक़ीक़ चवे थी जॾहिं इंसान मुंहुं धोईंदो आहे अखियुनि खे चङी तरह सां धोईंदो आहे त इहे इंसान अखियुनि जे आस पास में जेका गंदगी हूंदी आहे, अखियुनि जे अंदरि किनारनि में जेका गंदगी हूंदी आहे उहा निकिरी वेंदी आहे। हली इंसान जी हिकु त नज़र वधंदी आहे ऐं नंबर 2 इंसान अहिड़ियुनि मुहलिकनि बीमारियुनि खां बाक़ी रहंदो। अल्लाह खां दुआ है अल्लाह से समझ अता फरमाए। बाक़ी इंशाअल्लाह रही हयाती तो जुमे ते बयान करना से। आमिन व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।